लाश कबूल न पई करे। टी कबर, चौथी कबर, पंजी कबर, छही कबर, सती कबर, अठी कबर। फरमायो त 9 कबरू खोटियो पर ज़मीन उन जो लाश कबूल करण जे लाइ तयार नहीं। ज़मीन उन जे लाश के बाहर पई सटे। माण्हू आलिमन वटि आया, दीनदारन वटि आया, कुरान वारन वटि आया। मेहरबानी कयो, दुआ कयो, अचो कबर ते दुआऊं अची कयो, ज़िक्र अज़कार अची कयो त ज़मीन इन जो लाश कबूल करे। हालांकि मुसलमानों ज़मीन असांजी अम्मा है, हिकड़ी असांजी अम्मा आहे जंहिं असांखे थञ पीआरियो, जंहिं असांखे मानी जा बोल खाराया। ॿी असांजी अम्मा, असांजी मां ज़मीन आहे। जहिड़ी महिल को फौत थींदो आहे असां चवंदा आहियूं त फिलाणो मिटीअ मां जे हवाले, फिलाणो सुपर्द खाक थी वियो। ज़मीन असांजी मां हुआ। फलियंज़ुरिल इंसान इला तामे अन्ना सबबनल माअ सब्बा सुम्मा शक़क़नल अर्ज़ शक़्क़ा फअंबतना फीहा हब्बा वइनबा वक़ज़बा वज़ैतून वनख़ला वग़दाइक गुलबा वफ़ाकिहतन वअब्बा मताअन लकुम वली अनामिकुम। रब फरमायो खाराया मां तव्हांखे ज़मीन मां, पियारिया मां तव्हांखे ज़मीन मां, अनाज ज़मीन मां, ज़ैतून ज़मीन मां, ॾाढ़ो ज़मीन मां। ज़मीन असांजी मां हुआ। मुसलमानों ज़मीन उन जो लाश कबूल करण जे लाइ तयार नहीं। जड़ी महिल आलिम आया, दीनदार आया, नेक नमाज़ी आया, या अल्लाह पंहिंजी ज़मीन के चओ हिन जो लाश कबूल करे। आलिमन जी दुआ रब कबूल कई, ज़मीन उन जे लाश के कबूल कयो। हिकिड़ो हमरा हिन जी ज़ाल वटि आयो आहे। हमेशा मुर्स जे प्रकारन जी ख़बर ज़ाल के हूंदी आहे। पीउ खे ख़बर हुजे या न, अम्मा के खबर हुजे या न, बाप के खबर हुजे या न, पर ज़ाल के प्रकारन जी खबर हूंदी आहे। केतिरे भी सौ पियो लहे। मुसलमानों जड़ी महिल ज़ाल वटि हमरा आयो, ॾियाला वाल हिन जो कहिड़ो कसूर आहे, हिन जी कहिड़ी ग़लती आहे, हिन जो कहिड़ो ॾोह आहे। ज़ाल चयो हुयो त नेक नमाज़ी, हुयो त तहज्जुद गुज़ार, हुयो त ॾाढ़ी ऐं पटके वारो, हिन जे वजूद ते सुन्नत रसूल जी भी। पर जड़ी महिल रात जे टाइम ते ईंदो अची करे चवंदो मौलवी हेड़ा, मौलवी तेड़ा, मौलविन में फिलानी खामी आ, मौलविन में फिलानी गलती आ। अज मां फिलाने मौलवी के दलील करे आयुस, अज मां फिलाने मौलवी जो पटको दूर करे आयुस। लगे तो रब केली जी सजा ॾिनी आ जो ज़मीन ने जो लाश कबूल न पई करे। मुसलमानों मोहम्मद पुरजा जी करे चाहियो था असां माण्हुनि जे साम्हूं ज़लील न थियो, माण्हुनि जे साम्हूं ख़ार न थियो। चओ इंशाअल्लाह उलमा जी इज्जत कंदासीं, उलमा जो एहतराम कंदासीं। जाते उलमा सरिल इंशाअल्लाह उलमा जे हुक्म ते लबैक चवंदासीं। इंशाअल्लाह वडेरल सरदारल खानल भोतारल नवाबन जे साम्हूं न झुकंदासीं, झुकंदासीं त अल्लाह जे साम्हूं झुकंदासीं। इंशाअल्लाह वोट सालिमन के ॾींदासीं, इंशाअल्लाह वोट उलमा के ॾींदो। बाबा ही रस्तो ॾुखियो थव, ही रस्तो कठिन थव। वडेरा मुकाबले में ईंदा, सरदार मुकाबले में ईंदा, खान मुकाबले में ईंदा। इंशाअल्लाह समूरल के मात ॾेई करे उलमाए हक़ ऐं उलमाए देवबंद जे नुमाइंदन के कामयाब कंदासीं। इंशाअल्लाह वोट असां ठप्पा किताब ते हणी करे उलमाए किराम जे नुमाइंदन के कामयाब कंदासीं। ये रास्ता बड़ा कठिन है,
घर हो सके तो साथ दो, जिंदगी का वास्ता निभा सको तो साथ दो। हजार गम है यहाँ, हजार दुख है यहाँ, हजार बार निभा सको तो साथ दो। अल्लाह ताला मुझे अल्फाज कबूल मंजूर फरमाए। अल्लाह ताला मुझे वाइस के नसीहत के पैनी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल।